सिद्दीक़ दीन ख़ातिर जीवन इनाम क्यों आए फाटलो लिबास सादो पहरलो जंजे बदन ते अनमोल तोहफ़ मिलियो सुहिणे सिद्दीक़ खे मक़ाम क्यों उम्मत सजियल जंहिंखे अरबिया इमाम क्यों बाविय जमादु सानी करीबा अल्लाह अबू बकर जो आला मकाम क्यों उम्मत सजियल जंहिंखे अरबिया इमाम क्यों उम्मत सजियल जंहिंखे अरबिया इमाम क्यों ऐलान क्यों मोहम्मद रब जो रसूल आया ऐलान क्यों मोहम्मद रब जो रसूल आया ऐलान क्यों मोहम्मद रब जो रसूल आया सिद्दीक़ दीन ख़ातिर जीवन इनाम क्यों सिद्दीक़ दीन ख़ातिर जीवन इनाम क्यों उम्मत सजियल जंहिंखे अरबिया इमाम क्यों फाटलो लिबास सादो पहरलो जंहिंजे बदन ते फाटलो लिबास सादो पहरलो जंहिंजे बदन ते तहिड़ो ई वेस पहिरे तहिड़ो ई वेस पहिरे नूर ने सलाम क्यों उम्मत सजियल जंहिंखे अरबिया इमाम क्यों अनमोल तोहफ़ मिलियो सुहिणे सिद्दीक़ खे अनमोल तोहफ़ मिलियो सुहिणे सिद्दीक़ खे टे ॾींहं अरबी सुहिणे ॻाल्हि सम्झ में अचे सुभान अल्लाह क्यों टे ॾींहं अरबी सुहिणे झोलीअ में क़याम क्यों टे ॾींहं अरबी सुहिणे झोलीअ में क़याम क्यों उम्मत सजियल जंहिंखे अरबिया इमाम क्यों मुरसल सरोज में पीरल अबू बकर गॾु मुरसल सरोज में पीरल अबू बकर गॾु मालिक अबू बकर जो पिण एहतराम क्यों महशर जॾीं मदनी आहे अवां खे पारत महशर जॾीं मदनी आहे अवां खे पारत नौकर अवां जो आहियां मुंहिंजी कजो शफ़ाअत